सैयद जमाल शाह दरगाह बेटाई जो पहिरियों गादी नशीन। शहनशाह लतीफ़ 14 सफ़र 1165 हिजरी मुताबिक़ 31 डिसंबर 1751 ईस्वी में वफ़ात कई। संदसि औलाद न हुजण करे गादी ते वेहण लाइ घणा ई उम्मीदवार थिया। खेसि चयो हो त पंहिंजी जाइ हिकु हंधि आहे। शहनशाह लतीफ़ जो इहो इशारो खेसि आख़िरी आरामगाह तरफ़ ॾिनो हो। पोइ इहा ॻाल्हि सची साबित थी ऐं शहनशाह लतीफ़ जमाल शाह खे इहो बि चयो हो त मूंखां पोइ तूं ई मुंहिंजी गादी ते वेंदे। फ़क़ीरनि में मोहम्मद फ़क़ीर जमाल शाह जे फ़ाइदे में हो। हिन जो नज़रियो हो त जमाल शाह हूबहू भिट धणी जो हमशकल आहे ऐं मोहम्मद आलिम मूजिब त सैयद शरीफ़ गादी ते वेहे। शहनशाह लतीफ़ जी वफ़ात खां पोइ मियाँ ग़ुलाम शाह कलोड़े जे ताउन सां 1165 हिजरी मुताबिक़ 1752 ईस्वी में सैयद जमाल शाह खे शहनशाह लतीफ़ जी गादी जो पहिरियों सजादा नशीन मुक़ररु कयो वियो। मोहम्मद फ़क़ीर जंहिं वटि शहनशाह लतीफ़ जा कपिड़ा हुआ सैयद जमाल शाह खे पाराया विया। मुरीदनि ऐं ख़लीफ़नि जो जमाल शाह जे बदन ते शहनशाह लतीफ़ जा पातल कपिड़ा ॾिठा त उहे वॾे हुब मां अची जमाल शाह खे चिंबड़िया ऐं शहनशाह लतीफ़ खे यादि कंदे रोइण लॻा। सैयद जमाल शाह जी हिफ़ाज़त लाइ 160 सालार फ़क़ीर हिफ़ाज़त कंदा हुआ, पर कुझु अरसे बाद ॿिन्ही धुरियुनि में ठाह थी वियो। मियाँ ग़ुलाम शाह कलोड़े पंहिंजे वालदा माई गुलां जी ख़्वाहिश ते शहनशाह लतीफ़ जी क़बर मथां मुक़बरो ठाराइण शुरू कयो। मियाँ ग़ुलाम शाह पैसा सैयद जमाल शाह खे ॾींदो हो। अहिड़ी तरह सैयद जमाल शाह ईदन राज़े जे मार्फत कमु कंदड़नि खे पैसा ॾींदो हो। इहो कुबो 1754 ईस्वी में जुड़ी राज़ थियो। ॿी रिवायत शहनशाह लतीफ़ वटि हिकु चुंगल घोड़ी हूंदी हुई, जा ॾिसी नाज़ नखरा कंदी शाह साहब वरी मथसि चढ़ंदो हो। शहनशाह लतीफ़ जी वफ़ात बाद चवनि था ॻोढ़ा ॻाणींदी हुई ऐं कंहिंखे बि चढ़ण न ॾींदी हुई। जॾहिं शहनशाह जी गादी ते उमेदवार गॾु थिया घोड़ी खे संभराए वठी आया। हर हिकु अॻियां वठी वियसि, पर घोड़ी कंहिं ॾे बि ख़्यालु कोन कयो। जॾहिं सैयद जमाल शाह वटि साम्हूं आंदाऊं तॾहिं ख़ुशी मां नाज़ नखरा करण लॻी। सैयद जमाल शाह आसानी सां मथां चढ़ी वेठुसि ऐं चकर ॾेई वापसि मोटाए आयो। पोइ सभिनी जी सलाह मशवरे सां सैयद जमाल शाह गादी नशीन थियो। जॾहिं बि गादी नशीन वफ़ात कंदो आहे त उन्ही जा कपिड़ा मोहम्मद फ़क़ीर जे जानशीन जे हथ में रहंदा आहिनि। मोहम्मद फ़क़ीर खां पोइ संदसि ख़लीफ़ो तमर फ़क़ीर थियो। सैयद जमाल शाह शहनशाह लतीफ़ जी गादी ते 38 साल सजादा नशीनी जा फ़र्ज़ सर अंजाम ॾिना ऐं पाण 1203 हिजरी मुताबिक़ 1789 ईस्वी में वफ़ात कई। खेसि शहनशाह लतीफ़ सां गॾु रखियो वियो।